नूर कॉलोनी में वेठल अग में ऑपरेशन कयासीं 40,000 ॾिनासीं, उहो कामयाब न थियो आहे। वरी कल्ह खणी आयासीं, वरी ॿियो ऑपरेशन थियो आहे, वरी दवा बवा लिखी ॾिनो आहे। मरीज़ जी हाल इहो आहे, असां सां अहिड़े ई नाहक असां जी कुझु करनि, असां बेवा जतीम काॾे वञूं। वरी अलाए छा थियो अथसि, ऑपरेशन कामयाब न थियो अथसि। ॿार जी अदड़ी ॼायो अथसि। अदड़ी त मरी वियो आहे, अदड़ीअ खे थिया आहिनि 4-5 ॾींहं। हा, अदड़ी गुज़ारे वियो आहे। हाणे माई त बचे न, माई बि गुज़ारे वेंदो, पोइ असां चुप कंदासीं छा? पोइ हाणे असांजी जेको सरकार करे अदालत। उहो मुंहिंजो पुट खे ॿधी अंदरि वेहारे गाॾी बंदि कया आहिनि, उहो हिन जी 2 पुटनि। हा, अंदरि बंदि करे गाॾी मुंहिंजो पुट वेहारे आहिनि, मां वियमि पैसा वठणु। अहिड़ो नाहक थींदो आहे? पोइ जेको अदालत कयो। ॾिसी थी इहो पियो आहे, तव्हांजे साम्हूं पियो आहे, मरीज़ त पियो आहे न, घर त खणी न वियासीं। पोइ जेको अदालत कयो, इंसाफ़ न थिए त असां केस कंदासीं। हाणे चवनि था वरी ॿी दवा टिकियूं वरी लिखी था ॾियनि। ऑपरेशन 1 ॾींहं में मंज़ूरु थींदो आहे न। असां घणो आयो आहे, लख खां बि घणो अची वियो। जातूं कातूं ओधर सोधर व्याज खयासीं, लोन खणियासीं। हा, काॾों आयो आहे? हे महिल ॾिसी थी पंहिंजी बकरी 10,000 में खपायमि, 40,000 जी बकरी। हे महिल मूंसां ज़ुल्म थी वियो आहे, पंहिंजा घर जी कुझु बि मां न छॾियमि, न ठिकर न ठोबर, मां बेवाह, मां रनज़ाल, मिसाल मूंखे न ॾियण वारी, न छा मां पोची ॿुहारी ॾियां न फर्ज़न। मुंहिंजो ज़ेबुल, मुंहिंजी नुंहुं।